अमजद अली तुनियो अवां ॾिसी रहिया आहियो विन न्यूज़। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं सिंधु दरिया ते, जिते तमामु घणे अंग में माण्हुनि नौजवाननि जी शिरकत थियल आहे। सकाफ़त जो ॾींहुं तमामु जज़्बे जो पंहिंजो डायरेक्टर अरशद जान चन्ना। कहिड़ा हाल आहिनि दोस्तो, ठीकु ठाक आहियो? अॼु ॾाढी ख़ुशी थी आहे। 7 डिसंबर जो क़ौमी सकाफ़ती ॾींहुं आहे, असांजो ईद जो वॾो संदो ॾींहुं आहे ऐं सभु दोस्त जेके बि असां सिंधी आहियूं सभु गॾु थी आहियूं। असांजे ईद जो ॾींहुं आहे, ॾाढी ख़ुशी थी आहे। माशाल्लाह अहिड़ियूं ख़ुशियूं थींदियूं रहनि, अहिड़ा ॾींहं थींदा रहनि, अहिड़ा कल्चर डे थींदा रहनि ऐं तव्हां असां सभु गॾु हुजूं, झूमूं ॻायूं, झुमरियूं हणूं, डांसूं कयूं ऐं पंहिंजे टोपी अजरक जे सकाफ़त वारे ॾींहं खे पुरजोश सां मल्हाईंदा रहियूं। वरी डिसंबर जे हर पहिरें आचर ते ही कल्चर डे मल्हायो वेंदो आहे। कल्चर डे सिर्फ़ु हिकु ॾींहं जो मोहताज न आहे। असां सिर्फ़ु इहो ॿुधाइणु चाहियूं था त असांजी सिंधी सकाफ़त मोहन जे दड़े खां वठी 50,000 साल पुराणी आहे, पर इहो आहे त असां हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु करे छॾियो आहे जंहिं ते असां हीउ सेलिब्रेट था कयूं, जंहिंमें असां अजरक टोपी पाए जेके असांजे सिंधी सकाफ़त जूं निशानियूं आहिनि उहे असां उजागर था कयूं। असां विन न्यूज़ जा शुक्रगुज़ार आहियूं जिन असांखे ॻाल्हाइण जो अॼु सिंधु दरिया ते आया आहियूं। ॾाढो अॼु असांजो ॾींहुं आहे, टोपी अजरक जो ॾींहुं आहे, ॾाढो ख़ुशि आहियूं। जीअं सकाफ़त जो ॾींहुं आहे, जीअं सिंध तमामु बहितरु सुठी ॻाल्हि आहे, ज़बरदस्त। हिते तमामु मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां नौजवाननि सिंधी मारोड़नि जी शिरकत थियल आहे ऐं सिंधु दरिया खे बेटा पेश कई पई वञे टोपी अजरक सां ऐं गूंजियो पियो वञे सिंधु दरिया।